अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम जी गाल में माया वाली मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन अॼु प्रिंट मीडिया में रिपोर्ट थियो आहे त काल्ह सुप्रीम कोर्ट में बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां जेका ॿुधणी थी, जंहिंमें सुप्रीम कोर्ट बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां पंहिंजा रिमार्क्स ॾिना आहिनि त इलेक्शन कमीशन जी सुस्ती, हुकूमतनि जी लापरवाही ऐं कुझु सूबनि पारां बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां कन लाटार बि कई पई वञे। ऐं सुप्रीम कोर्ट बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां सुभाणे पिणु ॿुधणी कंदी। इलेक्शन कमीशन जो मुशावरती इजलास पिणु ख़तमु थियो आहे, जंहिंमें इहा ॻाल्हि कई वई आहे त डिसंबर में बल्दियाती चूंडुनि खे यकीनी बणायो वेंदो। बल्दियाती चूंडुनि ऐं बल्दियाती निज़ाम जे हवाले सां अॼोके प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। अॼु असां स्टूडियो में मेहमान आहिनि नुसरत सहर अब्बासी, मुस्लिम लीग फंक्शनल जूं MP। वॾी महिरबानी अवांजी प्रोग्राम में आहियूं। असांजा ॿिया महिमान आहिनि सैयद नासिर हुसैन शाह, पीपल्स पार्टी जा MP। वॾी महिरबानी अवांजी प्रोग्राम में आया। नासिर साहब, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त सिंध हुकूमत नवंबर में जे आख़िर में बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां ॻाल्हि कई आहे त बल्दियाती चूंडूं कराई वेंदियूं। इन हवाले सां तकबंदियूं बि कयूं पयूं वञनि, जंहिं ते मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे एतिराज़ बि आहिनि त मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे एतिराज़नि खे ॿुधण लाइ या उन्हनि पारां जेके तजवीज़ूं ॾिनियूं वयूं आहिनि या के तजवीज़ूं वरितियूं वयूं आहिनि, इन हवाले सां का हिकमत अमली जोड़ी वई आहे? ॾिसो, सिंध गवर्नमेंट पहिरीं गवर्नमेंट आहे। असांजे चीफ मिनिस्टर साहब चयो त जेको बि सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हूंदो उन ते असां अमल कंदासीं ऐं नवंबर में असांजी मुकमल तयारी आहे। सुप्रीम कोर्ट या इलेक्शन कमीशन जो वरी आहे सिलसिलो, उहे चवंदा त बिल्कुलु तयारु आहे गवर्नमेंट इलेक्शन कराइण जे लाइ। जेके तकबंदियुनि जी ॻाल्हि आहे उन जे लाइ बि हिकिड़ो सिलसिलो जेको आहे डिप्टी कमिश्नर वटि, पोइ उन जी अपीलेंट अथॉरिटी कमिश्नर आहे। अञा बि कोई एतिराज़ अहिड़ो थी सघे थो पियो त ॿियूं बि काफ़ी ॿिया बि जायूं आहिनि जिथे वञी सघिजे थो, पर मां नथो सम्झां त कंहिंखे एतिरो को एतिराज़ थियो आहे या को बिल्कुलु उन ते मनपसंद के हल्का ठाहिया वञनि था पिया या अहिड़ो को बि अञा ताईं ॻाल्हि न आहे। जा एतिराज़ त अचनि पिया साम्हूं न, जिन पारां एतिराज़ कया विया आहिनि, उन्हनि जी प्रेस कॉन्फ्रेंस या उन्हनि जा बयान त अचनि पिया। हिन महिल ताईं त इहा धांधलियुनि जी हिकिड़ी शुरूआत आहे। हिन महिल ताईं छड़ो हिकिड़ो जीअं बेएतबारी जी ॻाल्हि हूंदी आहे, हिकिड़ो शक हूंदो आहे, उहो आहे। का बि हतमी शइ या फैक्ट्स एंड फिगर सां का बि साम्हूं न आई आहे। हिकिड़ी शइ ज़रूरु थी आहे, जेको ठठे में 2 ज़िला थिया आहिनि, जेको नओं ज़िलो ठहियो वियो, सिजावल ठाहियो आहे, उहो बि उतां जी आम जेका पब्लिक आहे उन जी उहा पॉपुलर डिमांड हुई त इन खे ठाहियो वञे। ऐं बाक़ी का बि अञा ताईं कंहिं ईअं ॾेखारियो न आहे अची त हे जेको हल्को आहे मुंहिंजो टोड़े, या मिसाल जेको सिलसिलो हूंदो आहे त कंहिंखे हाराइण जे लाइ कंहिंजा वोट कढी ॿिए हंधि मोकिले छॾिजनि। ए जेको साइड सम्झो त ए वारनि खे वञी F सां मिलाइजे या ए खे Z सां मिलाइजे वञी, या ईअं किथे बि न आहे। हदबंदियूं ज़ाहिर आहे, थोरी आबादी वधी आहे, इन ते ज़रूरु आहे त 98 जो जेको सेंसस हुयो उन खे बेस्ड कयो थो वञे, पर हाणे छो त आबादी वधी वई आहे त इन करे कुझु इहो हुयो सिलसिलो ज़रूरु त उन खे कुझु हिकिड़ो रेशो रखियो वञे त उन जे तहत सीटूं वधायूं वञनि, छो त आबादी त वधी आहे, वोटर बि वधिया आहिनि। नुसरत, तव्हां हिन हवाले सां छा चवंदा? तव्हांजी पार्टी पारां बि एतिराज़ ज़ाहिर कया विया, कहिड़ा एतिराज़ आहिनि तव्हांखे? जॾहिं त नासिर साहब जो चवणु आहे त बेतमादी खामखाजी आहे, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। थैंक यू सबीन। असल में ॻाल्हि इहा आहे त जेको नांग खां ॾंगियल हूंदो आहे उहो नोड़ीअ खां बि टिजंदो आहे। त इन हवाले सां असांखे त ख़ौफ़ त आहे न पीपल्स पार्टी मां। जनरल इलेक्शन में जेके धांधलियूं थियूं, जंहिं तरीक़े सां वोट जेको आहे वोट बैंक खसियो वियो, उन शइ खे ॾिसंदे हाणे हिन महिल असां बि ख़ौफ़ज़दा आहियूं त वरी गवर्नमेंट त हिननि जी, उहे ई सभु माण्हू वेठा आहिनि जेके हिननि जा पंहिंजा रखियल हुया, त उन्हनि हवालनि सां इहे बिल्कुलु एतिराज़ात आहिनि। ऐं जीअं तकबंदियुनि जे हवाले सां तव्हां बि ज़िक्र कयो त ठठे जे हवाले सां, ठठे में बि काफ़ी हाणे अॼु बि काफ़ी उते प्रोटेस्ट थियो आहे, जो कुझु UCs जेके आहिनि उन्हनि जे बारे में उन्हनि खे थियो आहे त उहो शामिलु कनि था जामशोरे में या नौशेरे में, जेको उते उनखे लॻे थो। सो इहे सभु शयूं आहिनि। इन खां अलावा अॻिते ॿिया जेके बि अहिड़ा डिस्ट्रिक्ट्स आहिनि जिथे अहिड़ी शयूं नज़र अचनि पियूं, उतां जे माण्हुनि खे एतिराज़ ज़रूरु आहे। उते जे माण्हू जी कम अज़ कम विल त ॾिसजे न त उन्हनि जी मर्ज़ी आहे या न आहे, उन खां पोइ अॻिते इन शइ ते अमल दरामद कयो। पर इन खे अॻिते हली वाक़ई इहा शइ हिननि जे लाइ बि नुक़सानदेह थींदी। वक़्त खां अॻु में इन शइ खे सॉल्व कयो वञे, रिज़ॉल्व कयो वञे। बाक़ी बल्दियाती इंतख़ाबात जे हवाले सां अॻु में बि असां चयोसीं, जॾहिं इहो बिल अचे पियो असेंबली में, तॾहिं बि असां इहे रड़ कईसीं त कुझु असांजियूं बि हुयूं रिज़र्वेशन्स, ऐं असां सबमिट बि करायूं हुआसीं, पर उन मां हिकु का ॿ हुन में शामिलु थी। उन खां अलावा ॿियूं वाइदो त कयो वियो, पर हुन में जॾहिं बिल असांखे असेंबली में मिलियो ऐं पास थियो त हुन में न हो। असां उन ते जेके एतिराज़ आहिनि, तव्हां उन हवाले सां के तजवीज़ूं या तरमीमूं कराइण जी ॻाल्हि कई आहे, कुझु तजवीज़ूं पेश कयूं? बिल्कुलु सभी असां त उन महिल ई कयूंसीं, जॾहिं इहे सभु सिस्टम ठहे पियो त उन महिल ई असां हिकिड़ो बाक़ाइदा ड्राफ्ट जी शक्ल में हिननि खे उहो मसवदो ॾिनो हुअसीं, जंहिंमें असांजी अमेंडमेंट्स बि हुयूं।
पर उन ॻाल्हि उहा ई थी त उनखे वरी उहो ई मां चवंदमि त असां ॾंगियल ऐं अॻु में घड़ी घड़ी वाइदा थी वेंदा आहिनि, इहो मिठी मिठी जेका ॻाल्हियूं आहिनि अदा जेको चए थो, इहो असां सां ॾाढो धोखो थियो आहे, पोइ 5 सालनि में बि थियो आहे। ॻाल्हि इहा आहे त चयो इहो वेंदो आहे त टेबल ते वेहूं था, ॻाल्हियूं थियूं था, पोइ 1-2 सिटिंग थींदी ज़रूरु आहे, उन खां पोइ कंदा पंहिंजी आहिनि, जेको हिननि खे सेटिंग हूंदी आहे, सोच हूंदी आहे, कंदा पंहिंजी आहिनि। पर पॉलिटिकली हिकिड़ो कैश करण लाइ त असां विहारियोसीं, सभी पार्टियुनि खे पुछियोसीं, पर उन खां पोइ उन ते अमल दरामद कोन थी। इन करे रिज़र्वेशन आहिनि। अॼु बि असांजी प्रेस कॉन्फ्रेंस तव्हां ॿुधी हूंदी, जंहिंमें असां इहो ई चयो आहे त असांखे एतमाद कोन्हे सीएम साहब ते, छो जो धांधलियुनि जी शुरूआत थी चुकी आहे। तव्हां ख़ैरपुर में त ॾिसो जेको धाड़ घोड़ा लॻी पई आहे, जेका फंक्शनल जे वर्करनि खे डे बाय डे उन्हनि जे मथां केसिस था थियनि, न सिर्फ़ु ख़ैरपुर बल्कि हर डिस्ट्रिक्ट में जेके असांजो हुयो जमाती जेको इलाइक़ो हुयो, उन्हनि में हर पार्टी सां इहा मुसीबत लॻी पई आहे। सो इहा हिकिड़ी शुरूआत आहे न, माण्हुनि खे हैरास करणु, हुननि खे खाम में इन्फ्लुएंस करणु, हुननि जे मथां केसिस दाख़िल करणु, त इहा हिकिड़ी इन करे शुरूआत कई वई आहे त बलदियाती इंतिखाबात मथां त असां त अॼु बि डिमांड कई आहे त सीएम साहब जेको आहे उहो अॻु में ई जनरल इलेक्शन जे हवाले सां बि उन्हनि ते असांजी रिज़र्वेशन हुयूं, लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां ख़ैरपुर जी तव्हां हालति ॾिसो, असांखे त अफ़सोस थींदो आहे त जेकॾहिं हिन शइ खे को सीरियसली वठे न त ख़ैरपुर में केॾी लॉ एंड ऑर्डर ख़राबु आहे, केॾा किडनैपिंग लॻी पई आहे हुते, पर कंहिं क़िस्म जी सीरियसनेस न आहे। साहब तव्हां छा चवंदव त ॿियनि पार्टियुनि पारां जेके एतिराज़ या जेके ख़दशा ज़ाहिर कया पिया वञनि या धांधलियुनि जी शुरूआत आहे बलदियाती चूंडुनि जे हवाले सां, त इन्हनि खे ख़तमु करण जे हवाले सां का हिकमत अमली जोड़ी वेंदी, या जेके अवाम एहतजाज करे पियो, जीअं नुसरत ॿुधायो त? सबिन साहिबा, मसइलो इहो आहे त पीपल्स पार्टी हमेशह टेबल ते वेही जेके कयूं आहिनि ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन सभु ॻाल्हियूं उन्हनि जी मञियूं वयूं आहिनि। हाणे पोएं दफ़े जेको हे बिल आयो, उन में बि काफ़ी हद ताईं जेके ॻाल्हियूं जीअं अदी चवे थी पई त उन्हनि असांखे ॾिनियूं पंहिंजूं जेके बि उन तजावीज़ हुयूं, उहे उन में काफ़ी हद ताईं शामिल कयूं हुयूं। कोन्हनि तव्हांखे असां जेकॾहिं ख़बर हुजे त उहे आहे रिकॉर्ड ते आहिनि, रिकॉर्ड ते न, असां उन महिल जंहिं पास पियो थिए न उन महिल ऑब्जेक्शन कयो रिकॉर्ड ते उहे सभु शयूं आहिनि। हिननि जी जेके मशावरत सां ई इहे सॼो सिलसिलो ठहियो। ज़रूरु ईअं हूंदो त कुझु शयूं रहिजी वियूं हूंदियूं, ज़रूरी न आहे त जेको हे ॾियनि मसौदो या जेको बि हे ॾियनि टोटल 100% हिननि जो अची वञे हुन में, पर काफ़ी हद ताईं आई आहे। ॿी जेका ॻाल्हि जेको बदएतमादी वारी जेका ॻाल्हि आहे, इहा अजाई वावेल आहे। हाणे वरी अधी इलेक्शन जो ज़िक्र कयो त इलेक्शन में वॾो धांधली का पीपल्स पार्टी कई, भला हाणे जेके इलेक्शन थिया पोयां जंहिंमें फ़ौज जो जेको हिननि जी डिमांड हुई, फ़ौज हर पोलिंग स्टेशन में अंदरि हुई, वेठी हुई, को धांधली कोन थी, उन जे बावजूदु पीपल्स पार्टी उहा सीट खटी जेका हिस्टोरिकली कॾहिं बि पीपल्स पार्टी वटि उहा सीट न रही आहे। त इन इहा ॻाल्हि साबित थी त हमेशह धांधली पीपल्स पार्टी सां थींदी आई आहे, ऐं जॾहिं बि का फ्री एंड फेयर इलेक्शन थिए थी त हमेशह पीपल्स पार्टी खटे थी पई। त इहे ॻाल्हियूं अदी असांजे लाइ मोहतरम आहे, असांजी भेण आहे, पर ॻाल्हि इहा त इहो हरूभरू जो हिकिड़ो हाणे खां ई हिकिड़ी शइ खे मुतनाज़ा ठाहिणो, ऐं जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि सम्झनि पिया, जॾहिं वॾा इतिहाद ठहिया, उहे पीपल्स पार्टी खे शिकस्त न ॾेई सघिया, त हाणे त जेका इलेक्शन आहे उहा त पीपल्स पार्टी हे सम्झनि था पिया त जेके पहिरियां हिननि वटि रहिया आहिनि डिस्ट्रिक्ट या तालुका या ॿियूं जेके बि जायूं रहियूं आहिनि, उहे सभु पीपल्स पार्टी स्वीप कंदी। त इन करे हाणे ई उन ते एतिराज़ उन ते वारणु शुरू करे छॾियनि त बसि हे थो थिए हो थो थिए। बाक़ी कॾहिं बि ॿी ॻाल्हि इहा त पीपल्स पार्टी जे ज़माने में तव्हां ॿुधायो सियासी असीर कहिड़ा आहिनि। पीपल्स पार्टी पाण मज़लूमनि जी पार्टी आहे, हमेशह जॾहिं बि ॿियूं गवर्नमेंटियूं ईंदियूं आहिनि त उहे उन्हनि जा माण्हू बंदि थींदा रहंदा आहिनि। कॾहिं बि हाणे बि तव्हां ख़ैरपुर मोदी ॿुधाए त जेके माण्हू आहिनि उन्हनि जी का लिस्ट आहे जेके सियासी तौर ते हुजनि, हा क्रिमिनल एक्टिविटीज़ में को आहे त जीअं ईअं हाणे जिथे बि को केस थिए थो पियो, को विढ़े थो, को झेड़ो थिए थो, का ॻाल्हि बि थिए थी, उनखे हर को इहो थो चए त हे त सियासी जेका आहे उहा इंतकाम थो थिए पियो, ऐं उहो ई उन जे करे हिन खे कयो। ऐं उहे जेका ॾोह आहिनि उन्हनि जा उहे सभु लिकाया वञनि था पिया, त उहे सभु जेके आहिनि उहे इनोसेंट आहिनि, ईअं न आहे। अच्छा नासिर साहब, सुप्रीम कोर्ट काफ़ी अरसे खां बलदियाती चूंडुनि जे हवाले सां ॿुधणियूं करे रही आहे त आइन तहत चूंडूं कराई वञनि, जॾहिं त सुप्रीम कोर्ट पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त सूबा जेके आहिनि से कन लाटार पिया कनि, इनखे संजीदा नथा वठनि। हुकूमतनि जी संजीदगी छो न नज़र आई? एतिरे अरसे खां सुप्रीम कोर्ट चवंदी रही त हलंदड़ साल ई बलदियाती चूंडूं कराई वञनि, तव्हांजो अची नवंबर ऐं डिसंबर में बीठियूं आहिनि। ॾिसो, उन में काफ़ी जेके शयूं हुयूं उहे मद्देनज़र रखियूं। अवल त जेके इलेक्शन्स आहिनि हाणे जेके करणा हुया,
पर असां इन ॻाल्हि जा मां ज़ाती तौर ते त तव्हांखे ख़बर आहे इन केस जो जेको हाई कोर्ट में जेको केस खटियो उहो बि असां ई विधोसीं ऐं अदी राहिला मक्सी बि हुई ऐं असांजी जेका एसोसिएशन ठहियलु आहे नाज़ जे तहत या इन काउंसलरनि जे सॼे हुन में पाकिस्तान में जंहिंमें सिंध में बि हिकिड़ी एसोसिएशन ठहियली उन जे तहत असां विधीसीं ऐं उहो असां केस इलेक्शन जो जेको पहिरियों ऑर्डर वरितो हुओसीं उहो असां ई वरितो हुओसीं ऐं असां चाहियूं था त इलेक्शन थिए पर हिन में छो त सेंसिस जेको आहे हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे जंहिंमें सेंसिस हुजनि हा त हाणे कंहिंखे बि इहा शिकायत न हुजे हा त हल्का बंदियूं छो थियूं वधायूं वञनि या छो किथे फेरफार थिए थी पई हाणे इहो त हतमी ॻाल्हि आहे त 98 वारो सेंसिस आहे अॼु 2013 आहे त आबादी में केतिरो वाधारो आयो हूंदो उन जे तहत सीटां वधणु खपनि तकबंदियूं जेके आहिनि हाणे त हिकिड़ो रेशो वठी ऐं उन जे तहत कराईंदियूं वञनि अवल मां त चवां थो जेको बि आहे इलेक्शन थियणु खपनि इहे ॻाल्हियूं खणी पोइ सेंसिस वारी ॻाल्हि पोइ अचे पर हाली इलेक्शन जेका आहे उहा नवंबर में थिए डिसंबर में थिए थी जनवरी में थी थिए छो त इलेक्शन गवर्नमेंट जेके प्रोविंशियल गवर्नमेंट्स आहिनि उन्हनि में सभिनि खां पहिरियों सिंध गवर्नमेंट ई आहे जंहिं इहा हामी बि भरी आहे ऐं इहो चयो आहे त करायूं वञनि इलेक्शन हाणे इहो इलेक्शन कमीशन जो कमु आहे त उहे कहिड़ियूं डेट्स ॾियनि था पिया हाणे उन्हनि जो कमु आहे असां त तयारु आहियूं सिंध गवर्नमेंट तयारु आहे इहे थोरियूं घणियूं हल्का बंदियूं आहिनि उहे बि 10 या 12 ॾींहंनि में उन्हनि जो हतमी ॻाल्हि थी वेंदी ऐं जे कंहिं उन ते हल्के ते वॾो एतिराज़ अचे थो पियो त ईअं बि न आहे त जेको थी वई हिकिड़े क़िस्म जी उहा वरी बटिजी नथी सघे जे असांजे पार्टियुनि खे असांजे फंक्शनल वारनि लाइ वॾी इज़त आहे ईअं नून लीग वारा आहिनि MQ मां या ॿियूं PTI आहे या ॿियूं जेके बि हिन में हिसो वठंदी जमायत इस्लामी वारा आहिनि फज़ल रहमान साहब वारा आहिनि जे उन्हनि जी किथे बि अहिड़ी का वॾी शिकायत अचे थी त उहे वरी उन में फेरफार थी सघे थी पई अच्छा नुसरत इहो ई सवाल मां तव्हां खां बि करणु चाहींदमि त तव्हां गुज़िरियल 5 सालनि में ॾिठो त बल्दियाती चूंडूं न थी सघियूं जॾहिं त हाणे बि सुप्रीम कोर्ट मुसलसल चवंदी रही आहे त बल्दियाती चूंडूं कराई वञनि ऐं हलंदड़ साल ई कराई वञनि जॾहिं त सूबा हिनखे सीरियस न पिया वठनि इन ते तव्हां छा चवंदो छा वजह थी सघे ॾिसो सभिनि ॻाल्हि उहा आहे त ॻाल्हि सेंसिस जी थी थिए न त पोयां 5 साल असल में पीपुल्स पार्टी जी त हिस्ट्री न रही आहे त हिननि को बल्दियाती इलेक्शन कराया हुजनि हे त हाणे मजबूरी घड़ी घड़ी क्रेडिट जी ॻाल्हि पिया कनि असल में आहे त सुप्रीम कोर्ट जो इंस्ट्रक्शन आहे न उन खे हिननि खे फॉलो करिणो आहे तॾहिं मजबूरनि उन में सिस्टम न त कराइण ते पवनि हा त मुंहिंजे ख़्याल में पोयां 5 साल बि हुया पोइ छो न पियो करायो वञे इहा सभु शइ पंहिंजे हवाले सां पंहिंजे मथां न खणिजे आहे सुप्रीम कोर्ट जी सॼी जेका हिननि खे ऑर्डर मिलियल आहे या उहा घड़ी घड़ी हिन शइ खे सीरियसली वठे थी त फौरी तौर ते थिया वञनि इन करे CM साहब हुजे या कोई बि हुजे उन्हनि खे एनी हाउ मञिणो आहे न त उन खां पोइ ख़बर आहे त लाज़मी आहे हिकिड़ी सुप्रीम असांजी अदालत आहे उन जी जेकॾहिं भंजकड़ी कई वेंदी त उहो सुठो न थींदो ऐं सेंसिस जी ॻाल्हि आहे तॾहिं बि 5 साल असां रड़ियूं कंदा रहियासीं त गवर्नमेंट खे खपे त इहो कराए वञे असां रड़ियूं कंदा रहियासीं एॾी आबादकारी आहे ॿाहिरि मुल्कनि जी आबादकारी एॾी थी वई आहे असांजे जेके हिते रहाकू जेके असल सिटीज़न्स आहिनि उन्हनि जा हक़ खसिया पिया वञनि पर हाणे इहा गवर्नमेंट जे मथां हूंदी आहे असल में वरी ॻाल्हि उहा ई मां चवंदमि त अदा चवंदो आहे हालांकि हक़ीक़त जेका आहे उहा कॾहिं लिकंदी कोन घड़ी घड़ी चवंदासीं त जेके 5 साल रहिया हिननि जी कारकर्दगी छा रही जेकॾहिं कारकर्दगी हुजे हा को अहिड़ा सुठा कम थियल हुजनि हा त असांखे एप्रिशिएट कयूं आहे न कारकर्दगी बुनियाद ते त खटिया कोन्हनि आहे सिर्फ़ु डंडे जी बुनियाद ते ख़बर आहे त कंहिंखे किथे थियो बाक़ी अदा जो चए थो त अहिड़ी सीट सांगड़ वारी हाणे पाण कोन हुयो असां त उते अखियुनि सां ॾिठोसीं मीडिया उहे बि ब्रेकिंग न्यूज़ हलायूं जेके हिननि जा MNAs MPAs सॼी पुलिस नौशेरे जी पुलिस हुजे अची हिते सॼा जेके बि उहे पुलिस वारा जिन्हनि हिननि खे तरक़ियूं ॾिनियूं जिन्हनि खे सभु उते अची वेठा हुया जॾहिं एॾी तव्हां फोर्स रखंदव त पोइ कीअं सीट न खटिबो हिकु त हुकूमत तव्हांजी केयर टेकर गवर्नमेंट तव्हां पंहिंजी रखी हुई हर उन इदारे में तव्हांजा माण्हू वेठा असां त अखियुनि सां पिया ॾिसूं त कीअं तव्हांजी सपोर्ट पई थिए पोइ तव्हां कीअं न सीट खटंदव सो इन करे इहा चवणु त उहा अहिड़ी सीट असां खटी वई तव्हां सीट हा चऊं हा जॾहिं तव्हांजी गवर्नमेंट न हुजे हा तव्हांजा माण्हू न हुजनि हा इहो इन्फ्लुएंस न हुआ फ़ौज बि छा हुई असां ॾिठोसीं सिर्फ़ु जिन्हनि जाइनि ते फ़ौज जिन्हनि उन्हनि ते मौजूदु हुई उते थोरी घणी हुई बाक़ी जिन्हनि हल्कनि में न हुई या जिन्हनि जाइनि ते उहा पोलिंग स्टेशन ते फ़ौज न हुई उते त बाक़ाइदा धांधली पई थिए सो इहा शइ हाणे क्लियर थी चुकी आहे वीडियोज़ अची वियूं डॉक्यूमेंट्री प्रूफ्स अची विया त धांधली थी सो उन हवाले सां इहा शइ आहे बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु चवंदमि जेका अदा चओ त हीअ ख़ैरपुर जे हवाले सां या जेके असांजे मथां क्रिमिनल केसिस था हलनि केसिस ख़बर न आहे वसाणनि जो उते जेको असांजे माण्हुनि ते ज़ुल्म आहे उहा त हाणे हिकिड़ी खुली किताब आहे अदा खे अलाए हक़ीक़त जी ख़बर आहे अलाए न
त जेको कोर्ट ॾिजी में हालत आहे असांजे वर्करनि सां उन्हनि खे कूड़े केसनि में मर्डर थिया आहिनि, हिननि जे पंहिंजे सिटिंग MP MNA मर्डर कया आहिनि, उहा केस कोर्ट में हलंदा रहिया आहिनि। सो इन्हनि शयुनि खे डिनाए नथो करे सघिजे। बाक़ी टेबल ते जेके ॻाल्हियूं रखियूं वयूं उन्हनि ॻाल्हियुनि में बकौलत अची वयूं, उहा असां मां हुयमि अदा कोन उन टॉक्स में जेके असां CM हाउस में कयूंसीं, उते एडमिट थियूं, छो जो असां हेॾो बहितरीनु तजावीज़ ॾिनियूं हुआसीं। उन्हनि तजावीज़ मां असांखे जॾहिं बिल जे आई शक्ल में त उन में असांखे पंहिंजी उहे शयूं नज़र न आयूं, इन करे असां एतिराज़ात कयासीं। पर एनी हाउ वरी बि असां चऊं था त सुठी ॻाल्हि आहे इलेक्शन थिए। हिन सिंध जी जेका हिन महिल सिचुएशन आहे, हालात आहिनि, हिननि खे ॾिसंदे बल्दियाती इंतिखाबात ज़रूरु थियणा खपनि ऐं सिंध जी आवाम खे रिलीफ मिलणो खपे। पीपल्स पार्टी जेकॾहिं सही फेयर कराए थी वञे त वेल एंड गुड, अदरवाइज़ धांधलियुनि जी त इब्तिदा आहे। नासिर साहब, तव्हां खां मां पुछणु चाहींदमि, सिंध जे तालीम वारे वज़ीर निसार खोड़ो जो बयानु आयो आहे जंहिंमें हुन चयो आहे त 98 जी आदमशुमारी तहत जेकॾहिं जनरल इलेक्शन थी था सघनि त पोइ बल्दियाती चूंडूं छो न। मुंहिंजो सवाल तव्हां खां इहो आहे त पीपल्स पार्टी पंहिंजे गुज़िरियल 5 सालनि जे दौर में बि बल्दियाती चूंडूं न करायूं, जॾहिं त पीपल्स पार्टी जी वफ़ाक़ में हुकूमत हुई, बलोचिस्तान ख़ैबर पख्तूनख्वा में बि मखलूत हुकूमत हुई पीपल्स पार्टी जी। त सुप्रीम कोर्ट जॾहिं इन ते स्टैंड वरितो आहे, सूबा तहरुक में आया आहिनि, उन खां अॻु में सूबा जेके आहे से कन लाटार कंदा रहिया, त पोइ तव्हांजे वज़ीर जो अहिड़ो बयानु छो आयो आहे त सुप्रीम कोर्ट हुन में मुदाख़लत न करे। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट मुदाख़लत न करे हा त मूंखे न पियो लॻे त हाणे बि बल्दियाती चूंडूं थी सघनि हा। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट मुदाख़लत कई आहे ऐं तहरुक वरितो वियो आहे, हिकिड़ो दबाव पियो आहे, मुसलसल ॿुधणियूं थियूं आहिनि, त पोइ इन तरह जो बयानु छो पियो ॾिनो वञे। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट मुदाख़लत न पिए कयो त गुज़िरियल 5 सालनि में बल्दियाती निज़ाम में 2-3 दफ़ा फेर फार बि कई वई आहे। ॾिसो, मां ग़लति क़िस्म जो डिफेंड न कंदुमि। पोइ जेके 5 साल गुज़रिया या उन में ज़ाहिर आहे पोइ पहिरियों त साल ॾेढ हलियो सिस्टम, उन खां पोइ उहे कराइणु घुरिजनि, उहे न करायूं वयूं, पर ज़ाहिर आहे उहा ग़लति ॻाल्हि हुई। ऐं उनखे को बि उनखे तव्हां कंहिं बि क़िस्म जो डिफेंड या का बि शयूं नथा करे सघो त हे थी वियो, हो थी वियो, सैलाब अची वियो, ॿियूं ॻाल्हियूं थी वयूं, पर उहे इलेक्शन थियणु खपनि। उहो बुनियादी हक़ हुयो माण्हुनि खे त बल्दियाती जेके इंतिखाबात थियनि हा, पोइ कहिड़े बि कानून मुताबिक़ हुजनि हा, पर उहा थियणु खपनि। उहे न थिया, उहा ग़लति ॻाल्हि हुई। पर हाणे जेका ॻाल्हि आहे उहा जेको हिन में अची वञे, डिसेंबर में थिए, जनवरी में थिए, नवंबर जे एंड में थिए, पर उहा हाणे थियणु खपनि। ऐं जेको निसार साहब जेको चयो आहे, जेको बयानु ॾिनो आहे, उहो को हाणे ताज़ो आयो आहे, असां बि रस्ते में वियासीं, असां न ॿुधो आहे त हुननि जो मुकमिल छा बयानु आहे ऐं उन्हनि कहिड़े हुन में सिनियारे में उहो बयानु ॾिनो आहे, कहिड़ी ॻाल्हि खे मद्देनज़र रखे, उहो ॾिसी पोइ उन ते ज़रूरु डिस्कस कंदासीं। पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं ॻाल्हि हलंदी आहे हिकिड़ी अधी वरी खणी वेंदी आहे उनखे इलेक्शन वारे ॾींहं ते, ॿियो वरी असांजी कारकर्दगी ते। पीपल्स पार्टी जी कारकर्दगी 5 सालनि में जेका रही उहा अवां जे साम्हूं आहे। हा, बिल्कुलु आहे। जंहिं जमायत जी अदी अॼु इत्तेहादण नवाज़ लीग जी, उन्हनि जे इहे 100-125 ॾींहनि में जेका महांगाई, जेको अवाम जो हशर थियो आहे, मक़सद आहे एतिरो अदी वारा ज़रूर मञनि त जेके 5 साल हो गुज़रिया या हिननि छड़ो 100 ऐं कुझु ॾींहनि में जेतिरो फ़र्क़ु आयो आहे, डॉलर ॾिसो काथे वञी पुॻो, अटो वञी काथे 5 सालनि में खज़ानो ख़ाली करे तव्हां करप्शन करे जेका हालत कई 5 सालनि में। हाणे मुंहिंजो हिन महिल हिकु इदारे जो खणी भाईवार हुया, अदा फैक्ट्स ऐं फिगर्स जो अल्लाह न करे, अल्लाह न कंदो जो असां तव्हांजी करप्शन में भाङे भाईवार हुई या तव्हांजे ग़लति कमनि में भाङे भाईवार, तव्हां जेके कम कया उहे त हिन महिल रिकॉर्ड थियनि। केॾी वॾी करप्शन थी आहे हर इदारे में। तव्हां मूंखे ॿुधायो तव्हां एजुकेशन में कहिड़ा ज़बरदस्त क़िस्म जी तव्हां हेल्थ में छा खणी आहियो? न, तव्हां जो चओ था त कारकर्दगी पोइ रड़ त निकिरंदी न। तव्हां जो ग़लति चवंदो पोइ त चुप न थींदो न माण्हू। जेको बिटो मयार अदी वारनि जो रहियो पोएं टेन्योर में, पहिरियों दफ़ो माण्हुनि ॾिठो, पाकिस्तान जे माण्हुनि ऐं सिंध जी अवाम ॾिठो त हिकिड़ी पार्टी बिटो मयार असांजो छा गवर्नमेंट में बि आहे। अच्छा, तव्हां न हुयो, तव्हांजी छा बि आहिनि पंजाब में, तव्हांजी छा पोजीशन है, तव्हांजी हिते छा पोजीशन बि आहिनि, पाण लीडर ऑफ द अपोजिशन बि उन्हनि जो आहे। तव्हांजी तरफां इहा रिक्वेस्ट आई असांखे त शौक़ कोन तव्हांजो आसिफ ज़रदारी साहब, असांजा काथे बि न रहियो, असांजो काथे बि छा पोजीशन ईअं न हुयो। छॾियो न, असां जॾहिं गवर्नमेंट में हुयासीं त हुयासीं,
ईअं न हुयो त असांजा मिनिस्टर हुजनि सूबाई गवर्नमेंट में ऐं लीडर ऑफ द अपोजिशन बि असांजो सूबाई पीपल्स पार्टी जो हुजे। इहो ॾेखारियो मूंखे। तव्हां ॿुधायो हे वाहिद पार्टी आहे जेका मरणो बि खाए थी पढ़णो बि खाए थी। मिनिस्टर बि रहिया असल में पंहिंजी हुकूमत हलाइणी त असां त सिंध जे करे सपोर्ट कईसीं तव्हांजी डेमोक्रेसी जे लाइ, उन जमहूरियत जे लाइ त जमहूरियत हली पए। आसिफ ज़रदारी साहब हिकिड़ी वॾी कुशादा दिली जो मुज़ाहिरो कयो। जॾहिं असां ॾिठोसीं त तव्हां भुट्टो साहिबा जे उन विजन ते हलो ई न ऐं तव्हां हली वियो रॉन्ग ट्रैक ते। सॼी दुनिया खे ख़बर आहे असां त ॾाढा ख़राब कम कयासीं। शुक्र आहे तव्हां इन शइ खे मञो त सही। सभु कुझु कयोसीं। तव्हां छा कयो? असांखे पावर में हुजे त कयो न ऐं अपोजिशन लीडर बि रहियो। इहो सिंध जो अवाम ॾिसी वठे। बिल्कुलु अवाम खे ख़बर आहे त असां पावर कहिड़ो हुयो। इक़्तिदार खे छॾण न पिया चाहिनि। रखी वेठा आहियो, हर शइ पाण वटि रखी वेठा पुछा आहियो। छा कयो? ग़लति ॻाल्हि चवंदो हदर। मां ॻाल्हि सिधी कई आहे। न न बिल्कुलु इहो सिंध जो अवाम पाण ई फ़ैसिलो कंदो। अवाम करे त भला इहो रिकॉर्ड ते आहे न। हुकूमत में बि अपोजिशन लीडर बि सेम टाइम। त छाजे करे? सेम टाइम अवाम जे लाइ न। असां जेकॾहिं अवाम जे लाइ न हुजूं त तव्हां त जेको थोरो घणो उहो बि तव्हां खाई हे अवाम जे लाइ। बिल्कुलु अवाम जे लाइ हुआसीं। अवाम खे ख़बर आहे। सही ॻाल्हि आहे। नासिर साहब, मां तव्हांखां पुछणु चाहींदमि त सजावल ज़िलो ठहियो आहे, ॿियनि ज़िलनि जे हवाले सां के तजवीज़ूं गौर हेठि आहिनि या जेकॾहिं ॿिया ज़िला ठहिया त बलदियाती चूंडुनि ते इन जो को असर त न पवंदो? ॾिसो, जिथे बि ज़िलो ठहे थो पियो माण्हुनि जी सहूलियत जे लाइ त ईज़ी अप्रोच हुजे। तव्हांजे साम्हूं हिकिड़ी ॻाल्हि आहे त पोएं टेन्योर में हैदराबाद खे 4 ज़िलनि में विरायो वियो। ठीकु आहे। हाणे अची पीपल्स पार्टी हिकु दफ़ो उन्हनि खे वरी हिकु ज़िलो कयो, पर उतां जे माण्हुनि केतिरो प्रोटेस्ट कयो उन ते। टंडो ॼाम वारनि, टंडो आदम, टंडो मोहम्मद ख़ान, मटियारी वारा, उन्हनि उन ते केतिरो रिएक्शन कयो त बाबा असांखे उन्हनि ई ज़िलनि में रहण जो, छो त उन्हनि जी ईज़ी अप्रोच हुई। माण्हू जेको ॻोठो निकिरंदो हुयो त वञी DC ऑफिस पुॼंदो हुयो या जेके बि मेन ऑफिस हूंदी। हाणे बि जेके एरिया आहिनि जे उन्हनि जी उते आहे ज़रूरत वॾनि ज़िलनि में नंढनि ज़िलनि ठाहिण जी, त उन में माण्हुनि जे लाइ छो न ठहणु खपनि। माण्हूअ खे ईज़ी अप्रोच हुजे, पर उन में को सियासी मक़सदु जेको आहे उहा ॻाल्हि न हुजणु खपे त बाबा कंहिंखे धकु रसाइण जे लाइ ऐं ज़िलो ठाहे त उहो ग़लति ॻाल्हि आहे। ईअं न हुजणु खपे। ब्रेक जो वक़्तु आहे। ब्रेक खां मुनुसरत मां तव्हांखां नवनि ज़िलनि जे हवाले सां पुछणु चाहींदमि त नवां ज़िला ठहण खे तव्हां कीअं था ॾिसो जॾहिं त बलदियाती चूंडूं बि वेझो आहिनि। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। जी नुसरत, नवनि ज़िलनि जे हवाले सां ॻाल्हि हले पई ब्रेक खां अॻु में। हा, सभिनि ज़िलनि जे हवाले सां जीअं हैदराबाद जे तव्हां ॻाल्हि कई त हैदराबाद जी ठीकु आहे, उहो तव्हांजे अवाम जो हिकिड़ो हुयो, उहो उन्हनि खे थियो। पर मां इहा ज़रूरु सुवालु पुछंदमि, मुंहिंजे माइंड में आहे कराची जो बि त हिकिड़ो हुयो न। जेकॾहिं एतिरी ई हमदर्दी हुई अवाम जी लाइ, दिलि में दर्द हुयो, त असां त पोएं 5 साल रड़ियूं कंदा आया रहियासीं कराची जे हवाले सां। कराची खे 5 ज़िलनि में विरायो। पर ॾिसो न, सियासी कीअं नथो थिए। अदा ॻाल्हि थो करे सियासी तौर ते ई त तव्हां उन शइ खे कैश कयो न। कराची में जेकॾहिं सिंध जी अवाम जी हमदर्दी वारो वोट तव्हांखे मिलियो, हिकिड़ो वॾो बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शहादत जो वोट मिलियो, पर उन में मां तॾहिं चवंदमि न त पोएं 5 सालनि में तव्हां भले केतिरो बि कयो, केतिरो बि कयो, जेको हिननि सां अवाम रिएक्ट कयो न, उहो सिर्फ़ु इन करे जो इहो ई हुयो त इहे कारा कानून पास थिया इन्हनि 5 सालनि में। कराची में जेको 5 ज़िलनि जी डिमांड हुई उहा न थी। तव्हां उन इतिहादी पार्टी जे चवण ते हिकु दफ़ो न बार बार तव्हां उहे कम कया जेके अवाम जे मफ़ादनि में न हुया, सिंधी अवाम जे मफ़ादनि में न हुया। इहो ई हो जो कराची जे हवाले सां रड़ियूं कंदा हुआसीं, पर तव्हां न कयो, छो जो तव्हांखे इक़्तिदार बचाइणो हो। उहो इक़्तिदार तव्हांजो बचियो ऐं उहो अवाम खे तव्हां धकु रसायो। बाक़ी 9 ज़िलनि जी ॻाल्हि जेका तव्हां हाणे कयो था, इहा हाणे हिन महिल मां बि उहा ई ॻाल्हि चवंदमि त अवाम जी जेसि ताणी उते तव्हां मालूम नथा कयो, उन्हनि जी विल नथा मालूम कयो, उन्हनि जी उते जेकॾहिं मर्ज़ी आहे त नवां ज़िला ठहणा खपनि। अदरवाइज़ जेकॾहिं सियासी इन्फ्लुएंस आहे उते, सियासी तौर ते तव्हां सोचे ऐं उनखे ज़िलो ठाहे पोइ उन जाइ ते को सियासी तव्हां बीहारियो था पंहिंजो को कैंडिडेट या कुझु, या उन में तव्हां फ़ाइदो वठो था, पोइ इहो सख़्तु रिएक्शन ईंदो अवाम जो ऐं उन रिएक्शन खे मुंहुं ॾियणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो। इन करे पीपल्स पार्टी खे सोचणो खपे त हाणे सिंध में ई त अची बची आहे। हाणे सिंध मां जेकॾहिं पंहिंजे सूबे में ई इन्हनि जा अहिड़ा एक्शन्स थींदा या अहिड़ा फ़ैसिला थींदा जंहिंखे अवाम पसंदि न कंदी, ऐं तव्हां हिन महिल बि उहा पॉलिटिकली सोच रखी
त पंहिंजे मफ़ाद में रखियो पोइ तव्हां कंहिं सूरत में अॻिते सर्वाइव न करे सघंदव पोइ अची तव्हां आहिस्ता आहिस्ता किथे वञी पुॼंदव जेका हिन महिल सिचुएशन आहे उहा तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त पार्टी वञी किथे बीठी आहे त असां चाहींदासीं त जेतिरो थी सघे बहितर फ़ैसिला कनि सिंध जी आवाम जे फेवर में कनि जेको हिन जो विज़न हुयो जेको इहे विसारे चुका आहिनि सो उन जे लाइ ज़िला ठहणु मुंहिंजे ख़्याल में बहितर आहे जेकॾहिं आवाम जाथे जाथे चाहे थी अदरवाइज़ त पोइ इहो ॾाढो ग़लति थी वेंदो अच्छा नुसरत तव्हां बल्दियाती चूंडुनि में कंहिंसां इतिहाद कंदो या 10 जमाती इतिहाद जेको ठाहियो वियो उनखे ॿीहर एक्टिव कंदो या जंहिं पार्टी सां तव्हांजो इतिहाद आहे उन सां गॾु ई चूंडूं विढ़ंदो बिल्कुलु असांजो लाज़मी आहे तव्हांखे हिन महिल ख़बर आहे त वफ़ाक़ में नवाज़ लीग जी गवर्नमेंट आहे उन्हनि सां असांजो इतिहाद हो ऐं ॿियूं जेके जमातियूं हुयूं असां सां गॾु छो जहिड़े वक़्त में उन्हनि साथ ॾिनो जॾहिं बिटो निज़ाम हिननि मड़ियो सिंध जी अवाम ते ऐं पंहिंजा फ़ाइदा जॾहिं पियनि त फौरी तौर ते वरी उहो रिपील बि करे छॾियऊं अवाम हाणे सियाणी थी वई आहे सिंध जी अवाम एतिरी हाणे बेवकूफ़ कोन्हे सो फौरी तौर ते हिननि वरी रिपील बि करे छॾियो सो बिल्कुलु उन अवाम जॾहिं सभु सॼी पार्टियूं हुते असां सां गॾु हुयूं असां उहो बाक़ाइदा वेड़ विड़ी हुआसीं उहे सभु पार्टियुनि सां मिली हिकिड़ो बल्दियाती फाइट विड़बी पर वरी वरी उहे चऊं था त छो जो धांधली जी शुरूआति थी चुकी आहे जेका सोच पोयां आहे हिननि जी त असां सॼो बल्दियाती निज़ाम हाईजैक करे वेंदासीं ऐं हर यूसी लेवल ते ऐं हुते इहो मुंहिंजे ख़्याल में हाणे ॾाढो मुश्किल थी वेंदुनि असां प्रोटेस्ट बि कयूं था बल्कि प्रोटेस्ट हाणे शुरू थी चुका आहिनि हर जाइ ते हर पार्टी खे रिज़र्वेशन्स आहिनि जाते जाते हे अहिड़े क़िस्म जी सोच रखनि था सो बहरहाल असां हिसो त वठंदासीं बल्दियाती इंतख़ाबात में ऐं इनशा ताला सिंध जी अवाम हिन शइ खे ॾिसे पई ऐं जंहिं तरीक़े सां पोयां 5 साल हिननि कारकर्दगी ॾेखारी अवाम जेकॾहिं फेयर थिया असां वरी उहे चवंदासीं फेयर इलेक्शन इंतिहाई ज़रूरी आहे जेकॾहिं फेयर इलेक्शन नथो थिए त पोइ त तव्हांजे साम्हूं रिज़ल्ट अॻु में ई अची थो वञे पंजाब हुकूमत गैर जमाती बुनियादनि ते चूंडूं कराइण जी ॻाल्हि कई आहे जॾहिं त ॿियनि सूबनि में जमाती बुनियादनि ते थींदियूं कहिड़ो फ़र्क़ु आहे जेकॾहिं ॿियनि सूबनि में जमाती बुनियादनि ते थियनि थियूं हिकिड़े सूबे में गैर जमाती बुनियादनि ते थींदियूं त ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जमायती जेका सपोर्ट आहे उहा हर कंहिंखे हूंदी आहे हाणे इहा मुनाफ़िक़त हूंदी आहे त माण्हू चवे त आज़ादु बीहूं था पोइ वरी नालो खणे कंहिं महिल अवाम दोस्त जो कंहिं महिल फ़क़ीर दोस्त कंहिं महिल ख़िदमत कंहिं महिल हक़ परस्त ग्रुप पर सभिनी खे ख़बर हूंदी आहे त इहे कहिड़े पार्टी सां लाॻापियल आहिनि त इन करे जॾहिं जमहूरी दौरु आहे डेमोक्रेसी आहे ऐं त उन में त पार्टी जी हूंदी आहे जेका बि ॻाल्हि हुजे त पार्टियुनि जे तहत ई इलेक्शन थियणु खपनि जमायती इंतख़ाबात थियणु खपनि पर मां वरी हिकिड़ी ॻाल्हि अदीअ चयो थोरो मां हुनजो जवाबु ॾींदुमि त सिंध जी जेका आवाम आहे उहा बिल्कुलु सियाणी थी वई आहे ऐं उन सियाणप जो ॾिनो इज़हार कयो 2000 जेका हाणे इलेक्शन गुज़री जेके 2008 में सीटां मिलियूं हुयूं ॿी का अधी वारी पार्टी खे उहे उन्हनि घटाए छॾियूं हाणे अञा वधीक सियाणी थी वई आहे अञा वधीक सियाणी थी आहे बल्दियाती जेको इंतख़ाबात ईंदो त इन में अञा बि हिननि खे बिल्कुलु मोट न मिलंदी ऐं सिंध जी अवाम हाणे सुञाणे वई आहे सभु ॻाल्हियुनि खे त उहा पंहिंजो फ़ैसिलो सही कंदी पंजाब में जेका ॻाल्हि मां कई त उते गैर जमायती उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त इलेक्शन थींदा हालांकि जमायती बुनियाद ते थियणु खपनि जॾहिं प्रोसेस ई हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो आहे डेमोक्रेसी वारो आहे त उते थियणु खपनि हे त हिकिड़ो जेके माण्हू बीहारिया वेंदा उहे उहे ई हर कंहिंखे ख़बर हूंदी त हे कंहिंजी हुनजे बैक ते केरु आहे या इन प्रोसेस में केरु थो वञे पियो त बाक़ी छड़ो नाले करणु ऐं ईअं ई हिकिड़ो हुजे त बाबा गैर जमायती आहे त उहा कहिड़ी ज़रूरत आहे त इन करे इहा सुठी ॻाल्हि आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे इन ॻाल्हि खे इलाही ॿियनि पार्टियुनि बि एप्रिशिएट कयो आहे त हाणे इन त उहे विढ़नि ऐं ज़ाहिर आहे जमायती इंतख़ाबात थींदा त सुठा फ़ैसिला ईंदा अच्छा नुसरत गुज़रियल दौर में तव्हां हुकूमत जा इतिहादी बि हो ऐं तव्हां हुकूमत जे आख़िरी ॾींहंनि में तॾहिं अलॻि थियो जॾहिं बल्दियाती निज़ाम जे हवाले सां तव्हांजा हुकूमत सां इख़्तिलाफ़ थिया पर उन वक़्तु जेको बल्दियाती निज़ाम राय जो त बल्दियात जे इदारनि खे फंड बि जारी थियनि पिया जंहिंमें इहो चयो पियो वियो त हर हिकु TMA खे तक़रीबन 1.25 करोड़ जे लॻभॻि हर महीने ग्रांट जारी थिए थी जेका तरक़ियाती कमनि मुलाज़िमनि जी पघार जे हवाले सां हुई पर को बि तरक़ियाती कमु थींदे नज़र न पिया आयो इन हवाले सां तव्हां छा चवंदो उहो ई चवां थी न त बकौल तव्हां हाणे मीडिया जा नुमाइंदा आहियो तव्हां त न्यूट्रल आहियो न तव्हां जेका इहा ॻाल्हि कई तव्हां त न्यूट्रल थी तव्हां त कंहिंजी साइड न वरिती न इहा हक़ीक़तूं आहिनि जंहिंखे परदो ॾेई पॉलिश करे आवाम खे धोखो थो ॾिनो वञे 5 सालनि में थियो छा आहे मूंखे इहो ॿुधायो तव्हां निकिरी वञो न अदा वरमाए थो हलियो वञे सखर जी हालति जेका आहे उहा तोबा मां त उते अलाए घणी दफ़ा मुंहिंजी बि अच वञ थींदी आहे जेके रोडनि जी हालतूं लाड़काणो हलिया वञो दादू हलिया वञो तव्हां
कंहिं बि डिस्ट्रिक्ट में हलिया वेंदो न सभिनि, जेकॾहिं इहे TMOs केॾा करोड़नि में फंड वेंदा हुया, पोइ चवंदो विया काॾे इहे फंड। ॻाल्हि इहा आहे त हीअ सॼी करप्शन जी वर चढ़ी विया, आवाम रड़ियूं कंदी रही, फ्लड आया, जेको बि आयो, असांजा त उहे इशूज़ असेंबली में पिया आहिनि जेके असां रड़ियूं कंदा रहियासीं त एॾा लखे जेके बजट पास थो थिए, जेके पैकेजिस तव्हां ॾियो था, इन ते वॾी त असां एतिराज़ असांखे पैकेजिस थियो, लाड़काणो पैकेजिस, नवाबशाह पैकेज, खैरपुर पैकेज, त फलाणो पैकेज, ऐं उन पैकेज में खरबनि अरबनि जा तव्हां फंड रखंदा। हाणे ॿुधायो पैकेज जो कंहिं ज़िले खे ॾिनो वञे, सभिनि त उहो कुझु न कुझु त आइडियल हुजे, कुझु न कुझु त हुनजी सुधरे न हालत। ॿुधाइनि ज़रा त मूंखे कहिड़ी अहिड़ी हालतूं रोडनि जी आहिनि जेको तव्हां चई था सघो था फर्स्ट क्लास थी विया। सो ॻाल्हि इहा आहे त असां को खाम हिननि जा दुश्मन कोन्हे, असांखे ज़ाती दुश्मनी त कोन्हे, जेको नज़र थो अचे, जेको ॾिसूं था, जेका आवाम रड़ियूं थी करे, उहा तव्हां जे अॻियूं था रड़ियूं कयूं त सिंध में 5 साल तव्हांखे पूरा ॾिना, असां बिल्कुलु इतिहादी हुयासीं। असांजो इतिहाद सिर्फ़ु हिन लाइ न हो त असां को पंहिंजा मफ़ादात, असांखे ॿुधाइनि त केतिरियूं असांखे तव्हां रिलीफ ॾिना, केतिरा असांजे वर्कर खे, बल्कि अञा ताईं वीचारा केसनि में लोड़नि था। ठीकु आहे, हिकिड़ो वॾे पीर साहिब खे तव्हांजे प्रेसिडेंट साहिबु रिक्वेस्ट कई त असांखे डेमोक्रेसी हलाइणी आहे, असां बि चयोसीं, ऐं बिल्कुलु ठीकु थियो, सुठो थियो, रिकन्सिलेशन थी, जमहूरियत हली पई, उन करे असां तव्हां सां साथ ॾिनोसीं। तव्हां त असांजा थोराइता थियो त असां तव्हांजे अहिड़े वक़्त में साथ ॾियो, असांखे कोई फ़ाइदो कोन पियो उन्हनि वक़्तनि में, कहिड़ी हिकिड़ी नाले मात्र मिनिस्ट्रियूं खणी असां पिया हलूं पिया, पर असां जॾहिं ॾिठोसीं त तव्हां त डेमोक्रेसी खे त परे जी ॻाल्हि आहे, पर तव्हां उन ट्रैक ताईं लही वियो जेको असल में तव्हांजो विज़न हो, जेको बेनज़ीर भुट्टो साहिबा चाहे पई त हिन सिंध खे मां हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जी मिसाल ठाहियां, उहो न थियो। जीअं तव्हां TMOs जी ॻाल्हि कई, इन खां अलावा वॾा ब्लंडर्स पिया अथव, जेकॾहिं तव्हां मौक़ो ॾियो, टाइम ॾियो, त मां उहे हक़ीक़तूं तव्हांजे अॻियां प्रूव सां अची हिते रखां, जेके हिननि नौकरियूं विकियूं, कंहिंखे डिनाय कंदा न, जेके लखे नौकरियूं विकियूं वयूं, हाणे त प्रूफ माण्हू धाड़ घोड़ा था कनि, रोडनि ते वेठा आहिनि त कूड़ा असां वटि खणी आया उहे ऑर्डर, ऐं इलेक्शन जे ॾींहंनि में हिकु जेको आहे हिन जो कैंडिडेट खणी माण्हुनि खे ॾींदो वञे। हाणे तव्हां वञो MS वटि, जेके डिस्ट्रिक्ट जा MS हूंदा आहिनि, मेडिकल ऑफिसर जेके उन्हनि खे उहे ॾींदा आहिनि सर्टिफिकेट, हुननि जी दराज़नि में उहे पिया अथव जेके उहे लिखाए उन्हनि खे कूड़ा ॾींदा। हाणे इहे सभु हक़ीक़तूं रिटन प्रूव्स पयूं आहिनि, को प्रोग्राम रखो, अदा खे बि सॾो, पोइ ॾिसूं था त काथे वञी ॻाल्हि पुॼे थी। बलदियाती खातनि में भर्तियूं बि थियूं, भर्तियुनि जे हवाले सां हेठीं सतह जी भर्तियूं करण जा इख़्तियार काउंसिलनि जा हूंदा आहिनि, पर इहे भर्तियूं पोस्टिंग खां हिकिड़ो त वधीक थियूं, ऐं इहे सिधियूं वज़ारत बलदियात खां थियूं, जंहिंखे हाणे जाली भर्तियूं या ॿिया नाला ॾिना पिया वञनि, जंहिंजी जांच लाइ हाणोके वज़ीर बलदियात कमेटियूं बि जोड़ियूं आहिनि। इन्हनि ते कॾहिं को शोर न थियो, एॾियूं भर्तियूं थियूं, वरी पोइ उन्हनि खे जाली क़रार ॾिनो वियो। ॾिसो, करप्शन जिथे बि हुजे उहा मायूब आहे, उनखे कंडेम कयूं था, हाणे बि पहिरियों बि कंहिं बि कई, उहा ग़लति ॻाल्हि आहे। इन्हनि जूं इंक्वायरियूं बि हलनि थियूं, उहे सॼियूं साम्हूं ख़बर अची वेंदी, ऐं जिथे तरक़ी न थी आहे, जिथे कम न थिया आहिनि, उहे बि ग़लति ॻाल्हि आहे, थियणु खपनि। अञा असांजा शहर, असांजा इलाइक़ा, असांजूं जेके बि डिस्ट्रिक्ट्स आहिनि, इंटीरियर या शहर जेके आहिनि, उहे अञा ठहणु खपनि, उहे न ठहिया आहिनि, इहा ज़ाहिर आहे ग़लति ॻाल्हि आहे। ऐं पर सभिनि में हर को भाङे भाईवार रहियो आहे। तव्हां छा कयो जो असांखे भाङे बार था कयो? तव्हांजी हुई न, हुकूमत तव्हांजी हुई। ॿी ॻाल्हि थो कयां, जेतिरी तरक़ी ॿियनि ज़िलनि अदीअ ॻणायो, सांगड़ खे अलाए छो न ॻणाई, जिते सॼो कार वहिंवार इन्हनि जे हथो। सांगड़ में असांखे कुझु मिलंदो त असां कुझु कंदासीं न। वफ़ाक़ी वज़ीर जॾहिं तव्हां कुझु ॾींदव, तव्हां उते फंड रिलीज़ न पिया कनि, धाड़ घोड़ा मची पई, ऐं सभिनीनि खां तव्हां सांगड़ जी ज़िक्र कई त मां ज़रूरु चवंदमि, छो जो उतां सांगड़ जे हवाले सां सिर्फ़ु नालो खणी उते उन खे पॉलिटिकली था कनि। सांगड़ जे हवाले छा सांगड़ न, पोइ लाड़काणो हलो, पोइ तव्हां पोइ लाड़काणो हलो, सांगड़ त असां सांगड़, अच्छा लाड़काणे में हाणे जेको हशर कची शराब वारो थियो आहे, या जेको तव्हांजी उतां जी लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे, तव्हां हाणे बि उन जा ज़िम्मेदार आहियो, तव्हां पोइ 5 साल बि तव्हां उते कुझु बि न कयो। बाक़ी सांगड़ जे हवाले सां मां तव्हांखे सभिनी घड़ी चवंदमि त असांखे न फंड पिया मिलनि, न उते असांखे जॾहिं फ्लड आयो त असां ॿियनि ज़िलनि खे आफ़तज़दा करार पियो ॾिनो वञे, असांजे सांगड़ खे आफ़तज़दा बि करार न पियो ॾिनो वञे। रड़ियूं कयूंसीं, प्रोटेस्ट कयासीं, त जेको सांगड़ जी हालत आहे फ्लड में सफ़ा ॿुॾी वियो आहे, तॾहिं वञी उन आफ़त, पर उन खां पोइ बि फंड रिलीज़ न थिया, असांजा माण्हू रड़ियूं कंदा रहिया। पोइ तव्हां कहिड़े हवाले सां था चओ त सांगड़ में असां, जॾहिं हुकूमत तव्हांजी हर शइ तव्हांजे हथ में, असांखे कुझु मिलंदो न, असां कंदासीं न, पर कंहिं शइ खे डिफेंड कंदो अदालती त पर्सनली मां अदा खे चवां त उहो त वीचारो पंहिंजे हवाले सां सही आहे, पर केतिरो पंहिंजी पार्टी खे डिफेंड कंदो, केतिरी ॻाल्हियूं। मां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो त अदी जंहिं शयुनि में आहे उन्हनि खे एक्सेप्ट त करे न। छाखे एक्सेप्ट कयां? ज़रूरी तव्हां मणंदव, मां ज़रूरी चवां तव्हां जेको मुंहिंजे मथां हणंदव त भई तव्हां आयो ई कोन त छो चओ? सियासी तौर ते के रंज रुसामा थिया, हुकूमत खां धार थी विया, खणी उनखे नालो इहो ॾिनो त निज़ाम जे करे असांखे धार थियासीं,
पर ॿियूं ॻाल्हियूं कॾहिं इन हाणे करप्शन उहो ते ॿियूं धार ॻाल्हियूं थिया ज़ाहिर कंदो कहिड़ी ॿियूं ॻाल्हियूं जबकि हक़ीक़त इहा त इहो मेन इशू हुयो करप्शन ते जंहिंमें असां तव्हां सां कॾहिं अलॻि इन्हनि थियासीं। करप्शन ते हुकूमत छॾी करप्शन एॾो छा थियो ॾुख छा थियो असां हुकूमत में हुया कॾहिं असां त तव्हां ऑपोजिशन में वेठा एॾो हुआसीं ॾुख एॾो दर्द तव्हां अधी मुंहिंजी वारनि ॻाल्हि खे हुयो ॿुधो, तव्हां- कॾहिं करप्शन ते हुकूमत में धार थिया मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो कॾहिं ऑपोजिशन हुई हिननि सिंध का इहा असेंबली में ॻाल्हि नोटिस ऑपोजिशन बि हुई या ॾिनो? न हुई तव्हां जी गवर्नमेंट में तव्हां ऑपोजिशन लीडर मुंतखब कयो या न कयो तव्हांजी असेंबली में कॾहिं ऑपोजिशन लीडर नोटिस आयो न इहो कयूं त मूंखे इहो नोटिस ॿुधायो न ॾिनो त भई बाबा हे तव्हां करप्शन सम्झो कई पिया न त अथव? ऑपोजिशन हुई हे करप्शन कई अथव असां हुकूमत छॾियूं था कॾहिं चयो असां तव्हांखे ॾींदा रहंदासीं वाइट पेपर पर तव्हां जेको आहे इहे कंहिं ॿी छड़ियूं दुनिया में ॻाल्हियूं, हुयो इहे तव्हां मां कंहिं ॿी चवां दुनिया थो, में हुयो तनकीद बराए तनकीद न हुजणु न खपे असां ऑपोजिशन कईसीं सॼी तनकीद दुनिया खे बराए ख़बर आहे तव्हां तामीर भले हुजे। केतिरो बि चओ जाते बि तव्हांजे ग़लति, चवण सां कोई फ़र्क़ु न ॻाल्हि पवंदो इहा आहे त जाते बि ग़लति ॻाल्हि आहे न उहा ॻाल्हि मां उनखे असां न, उनखे असां कंडेम कयूं था सभीन न पर उन्हनि हक़ीक़त आहे त आहे ॻाल्हियुनि खे असां कंडेम जाते न करप्शन पर थी जेके मां आहे, फैक्ट्स उहा हिन महिल ग़लति ॾिना आहे। जेके मां फैक्ट ॾिना छा उहे ग़लति हुया लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ख़राब आहे, उहा काथे ग़लति ॻाल्हि काथे आहे। सुठी आहे जाते मूंखे ॿुधायो न आहे कि त उहा बि ग़लति ॻाल्हि आहे कि न। हिकिड़े मां- ज़िले जो असां हाणे भला उनखे- ज़िक्र कनि भला ख़ैरपुर में उनखे ॿुधायो support घणा नथा किडनैपिंग थी विया आहिनि उन्हनि ॿुधायो खे हिन support महिल असां नथा अदा कयूं। सांगड़ पर में मुंहिंजे असांजा चवण जो वर्करनि मक़सदु जा आहे बच्चा त अदी किडनैप जंहिं थियल नमूने सां ॻाल्हाए पई या जीअं ईअं उहो माण्हू ॻाल्हाईंदो आहे जंहिं कॾहिं का ॻाल्हि जंहिंजी मुंहिंजो ज़ाती ॻाल्हि नथो कयां अदीअ जो या मुंहिंजो न, ज़ाती पर मसइलो न हक़ीक़त आहे त आहे पार्टी- पार्टीज़ जी ॻाल्हि हा, पार्टी जी आहे बि त छा? जेके पार्टियूं जॾहिं सभु ॻाल्हि में फ़ाइदा वठनि त ॿुधाइनि न फ़ाइदा रुगो चवण सां कुझु न थींदो मिनिस्ट्रियूं हुयूं सॼी दुनिया खे ख़बर ही सभिनि ॻाल्हियुनि मां में हाणे अदा चयो त हाणे थोरो ॿुधणो पवंदो स्पेशल मां ॿुधां एजुकेशन थो, हिकिड़ी जेको इहा ॿुधां पियो, मिनिस्ट्री हाणे ॿुधां थो। हिकिड़ी हुई असां वटि इहा साइंस एंड टेक्नोलॉजी हाणे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त साइंस एंड टेक्नोलॉजी हिकिड़ी मिनिस्ट्री ॾिनऊं असांखे ॾिसो न त असां इहे कड़वा ढुक सां भरियासीं छो जो मजबूरी हुई साइंस एंड टेक्नोलॉजी जो न स्टाफ हुयो न दफ़्तर हुयो न हुनखे पोर्टफोलियो हिकिड़ो नालो मिनिस्ट्री जो हुयो उहो बंदो छा कंदो जंहिंजो स्टाफ ई कोन हुयो छा नौकरियूं ॾींदो जेका स्पेशल एजुकेशन हुई उहो तव्हां त छा तव्हांजा मिनिस्टर छा कंदा वाहिद असांजो मिनिस्टर हुन बहितरीन क़िस्म जी कारकर्दगी करे ॾेखारी उन में एतिरो सुठी पॉलिसी माइंस और मिनरल बि असां वटि हुयो उन खां पोइ माइंस और मिनरल बिल्कुलु हुयो पर उन हवाले सां छा तव्हांजी को चेक एंड बैलेंस न हुयो सभु कुझु हुयो हर लिहाज़ सां असांखे जेकॾहिं फ़ाइदो पिया न त धाड़ घोड़ा न कयूं आहे अंदरां जेकॾहिं असांजे माण्हुनि खे फ़ाइदो पिया उन्हनि ते न पिया उन्हनि ते केसिस न थियनि छो असां रड़ियूं कयूं पर जेका हक़ीक़त आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे त असां नाले मातिर तव्हां सां गॾु हुयासीं जेका हिकिड़ी पॉलिसी हुई त बाबा हुकूमत खे हलाइणो आहे छो जो डेमोक्रेसी हलणी आहे बाक़ी फ़ाइदा असांखे जेके पिया उहा आवाम खे ख़बर आहे त असांखे छा मिलियो नासिर साहब मुंहिंजो सवाल जेको पीपल्स हुयो पार्टी त ज़रूरु कुझु न ॾिनो हाणे त वॾियूं पगां ॿधायूं अथनि इंटीरियर मिनिस्ट्री बि फेडरल जी इन्हनि वटि आहे फाइनेंस मिनिस्ट्री बि इन्हनि वटि आहे ॿियूं घणी मिनिस्ट्री जेतिरो हूंदी आहे सीटनि जी हक़ीक़त आहे उते जेतिरो असांजो शेयर आहे असां ओतिरो हिन महिल बि रड़ था कयूं अहिड़ी ॻाल्हि न आहे त जेकॾहिं वफ़ाक़ में असांजे में नून में जेका असांजी मिनिस्ट्री आहे महांगाई थी आहे असां पाकिस्तान मुस्लिम लीग मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो असां पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल हमेशह हक़ जी ॻाल्हि कई आहे असां तव्हां वांगुरु न आहियूं त तव्हां पंहिंजी हुकूमत बचाइण लाइ पोइ उन्हनि माण्हुनि सां वञी गॾु वेहंदव जेको सिंध दुश्मन जे हवाले सां बिल आणींदा असांजी पार्टी ख़ुदा न ख़ासि अहिड़ी कोन्हे हिन महिल नवाज़ लीग जॾहिं बि को ग़लति कमु कंदी हिन सिंध जे हवाले सां को अहिड़ो स्टेप खणंदी तव्हांजे अॻियां ॾिसबो त तव्हां फंक्शनल पंहिंजे हवाले सां पंहिंजो स्टेप थी खणे या पंहिंजो स्टैंड थी खणे अहिड़ी ॻाल्हि न आहे रिकॉर्ड रखिजो हिकिड़ा तव्हां बिल्कुलु बिल्कुलु तव्हां रिकॉर्ड कजो ड्राई छॾंदा न हीअ सीडी यादि करे रखिजो तव्हां बि वठी वञो मां बि वठी वेंदमि तव्हां बि रिकॉर्ड रखिजो अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं जंहिंते एतिराज़ ई न कयो अथऊं प्रोग्राम जो टाइम ई ख़तम थियो मौज़ू खां हटी वियासीं बहितर हो त असां मौज़ू ते ई ॻाल्हायूं हा वरी महिरबानी तव्हांजे लाइ जेको उहो ॻाल्हि जेका गैर कानूनी भर्तियुनि वारी आहे उन ते इंक्वायरी हले थी पई उन में जाते बि ॻाल्हि हूंदी जेके बि उन में साम्हूं ईंदियूं उन ते एक्शन थींदो इहो सवाल हो त उहे भर्तियूं जेके हुयूं सिधियूं वज़ारत बल्दियात खां थियूं त इंक्वायरी कंहिंजे ख़िलाफ़ पई हले पंहिंजे ख़िलाफ़ उन में इहे हुई न मां तव्हांखे ॿुधायां उन में छा थियो आहे हिकिड़ियूं डायरेक्ट बल्दियात मिनिस्ट्री जे थ्रू थियूं हिकिड़ियूं वरी लोकली उते माण्हू उन्हनि रखी छॾिया हुया घणनि जायुनि ते उहो माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ इहा इंक्वायरी थिए थी जेके ग़लति तरीक़े सां रखिया विया या जाते बि ग़लति तरीक़ेकार आयो बल्दियाती हुनजो न आहे डिपार्टमेंट जो हिन में एजुकेशन जो केतिरो ॿुधाईंदा एजुकेशन में केतिरा ब्लंडर्स थिया एजुकेशन जा त हाणे तव्हांजा रखियल माण्हू सीएम जो नालो पियो खणे आवा चैनल ते आहिनि त सीएम साहब जे चवण ते पीर मज़र जे चवण ते कंहिंखे ठक विझंदा न बसि हाणे बसि कयो केतिरो पंहिंजी पार्टी खे डिफेंड कंदो सीएम
सीएम साहब सभिनि जे साम्हूं वारो सीएम साहब ईमानदार माण्हू आहे उन जा कॾहिं कंहिं में बि जेको ईमानदार हथ माण्हू ॿुधणु आहे न त आहे। कोने वाले सां प्रोग्राम जे वक्त ते खत्म एॾी ईमानदारी जेका आहे वो दुखी थी वञे आवाम खे।